अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हांजो मां पंहिंजो सिंधी पुष्पा ऐं हीअ असां व्लॉग ठाहींदासीं मौसम जे बारे में, रांदि जे बारे में, निमाज़ जे बारे में। त हीअ असांजो दोस्त प्यारो ऐं माजिद अली विसड़ो ऐं असां हिन वक़्तु ॻोठ मचुर में हींअर छोकिरा त तक़रीबन काफ़ी रांदि खेॾी रहिया आहिनि ऐं हेॾां ॿार रांदि खेॾी रहिया आहिनि त तव्हांखे इहो व्लॉग ॾेखारींदासीं। त असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारजो। हीअं असां ही दोस्त प्यारो जेको आयो आहे अमजद अली विसड़ो उन खां असां कुझु पुछंदासीं त हिते माहौल कीअं आहे। हा ये अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां ॿुधायो त हिते माहौल कीअं आहे। पुष्पा व्लॉग भरियो था त माहौल जे हिसाब सां मौसम जे हिसाब सां असांखे तमामु बहितरीन लॻो। शाम जो टाइम जेको असांजे ॻोठ जो माहौल तमामु बहितरीन आहे। हिते शाम जे टाइम असांजे माहौल ॻोठ में जेके तव्हां ॾिसो था इहो रांदि ॿार बच्चा नंढा वॾा ॿियो कुझु न आहे। हे ज़हन फ्रेश करण जे लाइ रांदि खेॾी वेंदी आहे शाम जो तक़रीबन 4:30 बजे खां वठी रांदि स्टार्ट थींदी आहे। सिजल ते जी नमाज़ जी आज़ान ईंदी आहे त हीअ बंदि करे छॾींदा आहिनि रांदि खे। तक़रीबन छोकिरा नमाज़ ते हलिया वेंदा आहिनि पोइ वरी पंहिंजे कमकार जे हिसाब सां तव्हां चवणा त रांदि जे टाइम ते रांदि खेॾंदा आहिनि निमाज़ टाइम ते निमाज़ पढ़ंदा आहिनि स्कूल जे टाइम ते स्कूल वेंदा आहिनि। न असांजो जेको ॻोठ जो माहौल तमामु बहितरीन ऐं बाशूर माहौल आहे ईअं न आहे। पर असुल में ॻाल्हि इहा आहे त असांखे हिन गवर्नमेंट जी तरफ़ां ग्राउंड न आहे थियल पोइ वरी को शाम जे टाइम किथे जॻह मिलंदी आहे त हुते रांदि खेॾंदा आहिनि। ॿियो इहो आहे त छोकिरा